नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी ڀرسان ॻोठ ڪوڙو ميمڻ वटि अदालती हुकम ते आपाशे खाते जे इंजनीअर मौरो ڊويزن तारिक केहरी, असिस्टेंट कमिश्नर ڀرياسٽي शाहिद सिरकी, डायरेक्टर एंटी इंक्रोचमेंट तारिक रज़ाक धारेजो, इस्माइल ज़रदारी, एसडीओ आपाशे खाते सब डिवीज़न भरिया अहमद खान 50 फुट ज़मीन ते गैर कानूनी तौर ठहियल अॾावतनि खे ढाइण जो अमल शुरू करे ॾिनो, जॾहिं त आपाशे वारे हंधि वॾे तादाद में मुतासिर इलाइक़े वासी मौजूद हुआ पंहिंजा घर डाहींदे ॾिसंदा रहिया। ऑपरेशन दौरान कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ रेंजर्स, एंटी इंक्रोचमेंट पुलिस, ڀرياسٽي पुलिस ऐं लेडीज़ पुलिस जी नफ़री वॾे तादाद में मौजूद हुई। इन मौक़े ते इरीगेशन अमलदार इंजनीअर तारिक केहरी जो चवणु हो त सिंध हाई कोर्ट जे हुकम तहत सूंडर माइनर ते गैर कानूनी अॾावत खिलाफ़ ऑपरेशन शुरू कयो पियो वञे। शाख जे पासनि में जिते भी कब्जा थियल आहिनि, इहा समूरी ज़मीन खाली कराई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।